ठाकुर का सेवक आज्ञाकारी, ठाकुर का सेवक सदा पुजारी, ठाकुर का सेवक सदा पुजारी, ओ ठाकुर का सेवक सदा पुजारी, ठाकुर का सेवक आज्ञाकारी, ठाकुर का सेवक, ठाकुर का श्री राम। ठाकुर हिकु परमात्मा जे मथां नालो ॾिनो वियो। परमात्मा सॼी सिफ़त जो मालिक आहे, प्रकृति उन्हीं ठाही आहे। कहिड़ी कहिड़ी शइ कंहिं वक़्तु ठाही, उन वक़्तु ओड़ो ओड़ो नालो परमात्मा जे मथां पियो। श्री राम भक्तन विधो, साहिबनि बाणी में चयो, ठाकुर तुम शरण आई आया। ठाकुर जन्माष्टमी जे वक़्तु चंद्र खे अर्घ ॾींदा आहियूं, छा चवंदा आहियूं? ठाकुर मां वियाई गुड़ जीरो खाई, ठाकुर मां वियाई गुड़ जीरो खाई। ठाकुर मां भगवान कृष्ण खे ठाकुर सॾियो। श्री राम। मुंहिंजा प्यारा हिकु साथ चवनि था, ठाकुर का सेवक, सेवक जंहिंजो नालो ठाकुर का सेवक, परमात्मा जो सेवक। परमात्मा खणी ॾिसण में न अचे, सेवक तो सब वेठा हूं। कीअं भाई आयो न सेवक अथव? सेवक तो जेको सेवा करे न, ठाकुर खे ॻोल्हणो पवंदो। सेवक तो जेको सेवा करे सेवक थी पवंदो न, जेको सेवा करे सेवक थी पवंदो न। जेकी सोचींदे, जेकी कंदे उहो बणबे। सोच में आई मां सेवा कयां, तूं सेवा हथ में कहीं, तूं सेवा धारी सघीं, तूं सेवक थी पाईं, देर थोड़ी आहे। ठाकुर का सेवक आज्ञाकारी, आज्ञा के पकड़े। श्री राम। आज्ञा मान, आज्ञा के मन सां मने, यानी मन उन जो कबूल करे, उन आज्ञा खे जान, उन खे ॼाणे। इन में ई मुंहिंजो फ़ाइदो आहे। उन जी आज्ञा में ई संतन जी हलण सां भक्ति, और उन में ई शक्ति समायल आहे। तूं उन खे मञींदे, उहे कंदे, उहा करण भक्ति थी, उन जो फल शक्ति मिलंदी। श्री राम। ठाकुर जो सेवक आज्ञा खे पकड़ण वारो, जिन पकड़ियो तो तॾहिं करे सघंदो जॾहिं हीअं सम्झंदो, ठाकुर का सेवक सदा पूजारी। पूजारी, पूजा कंहिंजी कई वेंदी आहे? जेके पूज्य हूंदा आहिनि, जेके पूज्य असां न बणाया आहिनि। उहे चुनाव लड़ी करके कोई नेता न बणिया, उहे परमात्मा जी तरफ़ां पूज्य थी आया। भटाई साहिब लिखियो, जंहिंखे पूज बणाईंदो आहे परमात्मा, जी पूजा बि पाण ई कराईंदो। जेको कॾहिं बि भाई मां पूजा कयां थो, ओहो उहो रहिजी वेंदो आहे। उनजी पूजा में कॾहिं बि रुखनो न थींदो आहे, अलाए कंहिंखां कराए छॾे। श्री राम। मां पंहिंजे हितनि जो हवालो साम्हूं, चाहे असांजे सिंध पने में मां खां अॻ में आस्थान हलंदड़ हो,
रहरास नितनेम कथा आरती साहिब दर्शन खोलण सलाहण कीअं जेसिताईं मां आहियां त बि थिए पियो, अॻ में बि थींदो हो। न मां कॾहिं ॿाहिरि वञी करके कंहिंखे चवंदो हुउमि त बा चङो पोयों शेवा ॾिसजांइ, ईअं कॾहिं कोन थियो। साहिब न सलाहियो, हलो हिते हथ सां नओं आस्थान पंहिंजो क़ाइमु थियो। साहिब खुलिया, श्री राम दर्शन थियो, शाम जो रहरास थियो, आरती थी। अॼु ताईं हलंदी थी अचे, 5 मिंट अॻे पोइ, अधु कलाक अॻे पोइ, मगर थी वई। इहो कोई भाए न त मां पुॼंदुमि आरती थींदी, न त न थींदी। न को मां कंहिंखे ठहियो, न त मां कोई ठाहियो कंहिंखे त तूं आरती कर। हरे राम। जेके बि हिते 20-40 डिपार्टमेंट रोज़ जा हलंदड़ आहिनि, हिन बंदे कंहिंखे बि ज़बान सां कोन चयो आहे तूं हीअ शेवा कर। जेका जंहिंखे लॻी वियो आहे बसि। हरे राम। बिजली वारो बिजली में, गौशाला वारो गौशाला में, जेको जिथे लॻो पिया बसि। मुंहिंजा प्यारा, ॿियनि खां मथे लकाव छा थींदा? तूं ईश्वर ते विश्वास ॾिस, तुंहिंजो कार्य कीअं थो हले, नथो हले भाई। हरे राम। बाबा कंदड़ रहिजी वेंदो आहे, उहा शेवा न रहंदी। कॾहिं बि अहम न पैदा थिए, बसि हिते भुल में असां किरी था पऊं। असां कयूं था तोखे केरु थो कराए, तोखे केरु छॾे आयो, वरी अहम काॾो आयो। माफ़ी 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 सदाई। हरे राम। ठाकुर का शेवक संत हिकिड़ो चोलो छॾे वियो काथे, जॾहिं छोलण खां पोइ हलियासीं। नानक सर कलेर वारो संत कुंदन सिंह हिकु संत वेन ते वठी करके हलियो और जाते पहुतासीं। वो संत चेयर ते वेठल हो, याद हर्षा जो फोटो निकतल आहे। असां वेठा वञूं, ॿुधायूं अची उन्हीं संत 40 साल सांधे कंटिन्यूड 5 अरदासां गुरु साहिब जूं 40 साल लगातार कयूं, माना ॿाहिरि न निकितो। 5 अरदास उन खां थी रहियूं। इहो उनजो रिकॉर्ड बनायो, जंहिंखां कराए थियो। पोइ उनजी गदी ते कोई वेठो, वरी उहो बि हाणे चोलो छॾियो, वरी ॿियो गदी ते आहे। श्री राम। धन आहिनि असां इन मौक़े ते पहुचूं। इतिहास में तो जो ॻाल्हियूं आहिनि। ठाकुर का शेवक सदा पूजारी, पूजे सम्झे उनजी पूजा कंदो। तो सतगुरु जी पूजा कहिड़ी आहे, उनजी आज्ञा जो पालन करणु। बसि इहा तुंहिंजे लाइ इहा ई भक्ति आहे, इहा ई शक्ति पैदा करणी। ठाकुर के सेवक के मन परतीत, ठाकुर के सेवक की मन परतीत, ओ ठाकुर के सेवक की निर्मल रीत, ओ ठाकुर के सेवक की निर्मल रीत, ठाकुर के सेवक की मन परतीत, ठाकुर के सेवक की निर्मल रीत, ठाकुर के सेवक ठाकुर के सेवक। श्री राम। भाई चेतनदास जन चवंदा हुआ कि बाबा वलीराम साहब असांखे सुबुह जो उठाए करके 3 बजे 63 बजे सुखमनी जो पढ़ाईंदा हुआ नेम सां। तो ॿुधाइनि पिया मूंखे भई अञा ताईं मुंहिंजो नेम 3 यादि पढ़ंदो आहियां और 3 ॾिसी पढ़ंदो आहियां। जेको बाबा जो नेम करायो आहे उहो 3 माना 6 रोज़ पढ़ंदो। पर छा चवनि पिया,
सुखमनी हिकु ॻाल्हि ठहियल आहे। सूफ़ी माण्हू कीअं छाट में थोरे में मक़सद जो ॻाल्हाईंदा आहिनि, छा चवनि था सुखमनी हिकु ॻाल्हि ठहियल आहे। थोरो ईअं चवंदा हुआ भई पहिरीं अष्टपदी जेका गुरू साहिब जी सुखमनी बीठल आहे, श्री राम त्रिभके सिमरन, कीअं त प्रभु 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 भई 70 भेरा प्रभु जो नालो जपण थी वञे सुखमनी जे पढ़ण में, हिकिड़ी चूंडण जहिड़ी ॻाल्हि आहे। छा था चवनि, यानी प्रभु जे सिमरन में छा छा फ़ाइदा आहिनि, उहे 70 फ़ाइदा सुखमनी जे पहिरीं अष्टपदी में चई आया आहिनि। साधु जे संग में 70 फ़ाइदा, साधु के संग मुख उजल होत, हरे राम। या त असां नथा बणिजूं, साधु ओड़ो नथो मिले, राम। असीं पाण खां पुछूं त सयूं असां छा बणियाऊं, त चई प्रभु 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 जपण थी थो वञे। त हे ॻाल्हि थी हले। हाणे साध के ठाकुर के सेवक के मन प्रतीत, ठाकुर जे सेवक जेको परमात्मा जो सेवक आहे, सेवक केरु, जेको आज्ञा जो पालन करे। आज्ञा जो पालन कंदो माना तॾहिं आज्ञा मने शेवा कंदो, पालन माना शेवा कंदो। श्री राम। जॾहिं मन में सिक ऐं पक हूंदसि, प्रतीत माना सिक ऐं पक, जंहिंखे चइबो आहे हिंदी में पूर्ण विश्वास। हिकु विश्वास, ॿियो पूर्ण विश्वास। मां हुनखे सिंधी में माना चवंदो आहियां सिक ऐं पक। प्रीत माना सिक, प्रतीत माना सिक ऐं पक, गॾियल शब्द। ठाकुर के सेवक के मन प्रतीत, मन में सिक ऐं पक अथसि, और ठाकुर के सेवक की निर्मल रीत, ठाकुर के सेवक की निर्मल रीत छाखे चइबो आहे, मन में प्रभु खे यादि रखी करके, उन्हीं जो हुकुम समझी करके तूं कमु कंदे, तॾहिं तुंहिंजी रीत निर्मल थींदी, न त मलिन थी वेंदी। उन्हीं खे अंदरि रखी करके राम अहंकार पैदा थींदो, आकार जो अहम पैदा थींदो। अहंकार माना इन अखर खे विसारे माना अहंकार, आकार जो अहम थींदो, मां करे रहे, पर न अंदरि उन तूं ऐं परमात्मा खे विहाए करे तूं कमु कंदे, त सर्व धर्म में श्रेष्ठ धर्म, सभिनी धर्मनि में श्रेष्ठ धर्म कहिड़ो, हर को नाम जप। जप माना चओ, सिंधी में हर जप माना मन सां चओ, हरि जो नालो अंदरि चई करके निर्मल रीत, हरे राम। धर्म हर को नाम जप निर्मल करम। भई असां हिन रीत ते हलंदा आहियूं, त रीत में कर्म थी वियो न, कोई कमु कंदे न उन रीत ते हलण जो, त उहो रीत निर्मल थी वेंदी, उहो कर्म निर्मल थी वेंदो। जेको अंदरि नाम जपे करे तूं कर्म कंदे, उहो ई सभिनी में श्रेष्ठ धर्म। न त धर्म जे कम में तोखे अहंकार पैदा कराईंदो, पर श्रेष्ठ धर्म कहिड़ो आहे, जेको मन में नाम जपे करे कंदे, चाहे उहो थोरो ई कंदे, उहो फलीभूत थींदो। ठाकुर के सेवक के मन प्रतीत, ठाकुर के सेवक की छो थो करे, हिक ॿिए सां जुड़ियल आहे। मां पोइ तात्पर्य जो भावार्थ ॿुधाईंदुमि। ठाकुर कम सेवक जाने संगे, ठाकुर कम सेवक जाने संगे, ठाकुर को सेवक जाने संगे, ठाकुर कम सेवक जाने संगे, ठाकुर का सेवक जाने संगे। ओ प्रभु का सेवक नाम के रंगी, आप प्रभु का सेवक नाम के रंगी, प्रभु का सेवक जाने संगे, प्रभु का सेवक जाने संगे, प्रभु का सेवक नाम के रंगी, प्रभु का सेवक आवा, प्रभु का सेवक। श्री राम।
प्रभु जो सेवक इहो सभु छो थो करे, उनजी आज्ञा पालन छो थो करे? राम उनजी पूजा छो थो करे? उनजी सिक ऐं पक उन में छो रखी अथई? श्री राम जो उनखे सदाई गॾु सम्झे, आत्मा जो आवाज़ ॿुधे। भूसावल में महात्मा गांधी जी की तस्वीर रखी है स्टेशन पे, उनके हेठां लिखियो पिया है, अपनी आत्मा का आवाज़ सुनो, अपनी। हाँ जॾहिं असां आत्मा ते पहुचूं उनजो आवाज़ ॿुधूं त हे जेके आवाज़ हलनि था इहे कंहिंजा न भाई, स्वार्थ जा, मन जा न, आत्मा जे अनुभव जा। परमात्मा केरु आहे? ज्ञान स्वरूप आहे। परमात्मा राजन जो राजा आहे, उहो हर समान नहीं राजा, तो राजा वटि खज़ानो थींदो आहे, उन खज़ाने में हथियार, घोड़ा, रथ, पालकियूं सभु धनमो थींदियूं। श्री राम तो परमात्मा जो खज़ानो काथे आहे? काथे आहे? संतन जे हृदय में। परमात्मा जो खज़ानो संतन जे हृदय में। उन हृदय में ई जेका अनुभूति थींदी आहे, आत्मा जी अनुभूति, उहा ई वाणी जे द्वारा प्रकट थींदी आहे। संतन जी वाणी जेका बि आहे, हरे राम, उहा सभु असांजे लाइ गति आहे, रस्तो आहे, वे आहे, धर्म आहे, सत्य जो पथ आहे। उन ते हली करके असां प्रभु खे पहुचंदासीं। जेके पहुतल आहिनि उहे असांखे रस्तो बताइनि था। न त हे बाणी में साधन छा चयो? बाह पकड़ गुर कढ लीने अपने ग्रह, अंधकूप ते माया है। जेका माया आहे अंधो खूह आहे। इहो केतिरनि जाइनि ते साहिबनि चयो आहे, अंधो खूह आहे। सतगुरनि बाह वठी करे, हरे राम, कहो नानक गुर बंधन काटे, बिछड़त आनंद इन लाइ मां शरणी आवां प्रभु, तूं पाण सां मिला। भाई चितनाम चवंदा, बाबा माया हे कदम कदम ते असांखे भुलाए थी। या मां मुंहिंजी तुंहिंजी इहा ई माया आहे। राम मां पंहिंजे लाइ कयां, हे जे करे थो त मां बि ठाहियां, हे बि करे थो त मां। हो विद्या आहे रोशनी, इहा विद्या असां प्राप्त कयूं। इहा विद्या उन ते असां पंहिंजो नाज़ कयूं, उन ते असां पंहिंजो गौरव कयूं। कहिड़ी विद्या ते? जेको असांजे साम्हूं अचे उहो असां मां ख़ुशि थी वञे। जेको असांजे साम्हूं अचे उहो ख़ुशि थी वञे, इन खे विद्या चइबो आहे। और अॼु विद्या न आहे, अविद्या आहे। कहिड़ी? मां ॿिए मां उनजो मूड ॾिसी करके पंहिंजी होशियारी सां कीअं कमु कढी अचां, अॼु इहा विद्या आहे। राम मुंहिंजा प्यारा, ॿिए जो भलो कंदासीं असांजो भलो थींदो। इहो ई स्वार्थ आहे। स्वामी विवेकानंद स्वार्थ छाखे चयो आहे? ॿिए जे भले में ई तुंहिंजो भलो आहे, इहो ई सचो स्वार्थ आहे। कर भला होवे भला, हर वक़्तु मन में ख़्यालु थिए। ज्ञान जंहिंजो नालो आहे, ज्ञान जंहिंजी पहिरीं सीढ़ी इहा आहे, पहिरीं सीढ़ी इहा आहे ज्ञान जी, शुभ इच्छा। जॾहिं बि उथे तुंहिंजो मन ख़ाली हुजे, परमात्मा शून्य आहे, चुप चुप में परमात्मा आहे, माठ में मौला आहे, चुप पर उथे त नाम जप। जे नाम खां सवाइ तुंहिंजो ख़्यालु उथे त ॿिए जे भले लाइ उथे। शुभ इच्छा माना सुठो ख़्यालु, सुठो ख़्यालु माना ॿिए जे भले जो ख़्यालु, ॿिए जे। तंहिंखां पोइ मथे सत सीढ़ियूं आहिनि ज्ञान जी। त पहिरियों ॾाको इहो आहे, असां पंहिंजे मन में पहिरियों इहो ॾाको रखूं, पंहिंजो भलो चाहिणो आहे त ॿिए जो भलो चाहियूं, ॿिए जो भलो कयूं, ॿिए जो भलो घुरूं। हरे राम। हा, चाहिण सां पूरो न थींदो। कंहिंखे तकलीफ़ अचे, असांखे अहसासु थिए, असांखे अहसासु सचाई तॾहिं आहे जॾहिं वॾी हुनजी खार पूरो कयो। तंहिं लाइ हिते
ठाकुर के शेवक तो चवनि था हे संतनि जा जेके वचन आहिनि बाबा असांखे दिलि खे तस्कीन ॾिनियूं बीठा आहिनि यानी ताक़त ॾिनियूं बीठा आहिनि तॾहिं असां हिन ते हली पायूं था न त हे माया भुलाइण वारो मुंहिंजो नालो माया जो नालो ई भुलना राम और हे बंदो सदाई भुलण वारो बंदगी कंदो त बंदो आहे न त भुलंदो ई रहंदो वरी वरी जनम ठाकुर के शेवक के मन प्रति ठाकुर के शेवक की निर्मल रीत ठाकुर का सेवक जाने संग ठाकुर का सेवक जाने संग ठाकुर का सेवक जाने संग हा ठाकुर को प्रभु पालनहारा ठाकुर को ओ ठाकुर को सेवक जाने संग जाने पान सां गॾु और प्रभु का सेवक नाम के रंग प्रभु का सेवक उनके गॾु जाणी करके हाणे गॾु जाणी करके गॾु कीअं महसूस थिए उहो गॾजण जो साधन असांखे जोड़ियो आहे नाम जे माध्यम सां कंहिं संतनि हरे राम संत दलाल आहिनि संत वकील आहिनि उन नाम सां उन मन में नाम ॾिनो इन तरीक़े सां असांखे जोड़ियो राम त उन नाम सां रंग मां अॻ में ॿुधायो आहे जिथे बि गुरु ग्रंथ साहिब में रंग शब्द अचे त रंग माना प्रेम रंग माना त उन नाम सां प्रेम करे नाम सां प्रेम करे प्रेम तॾहिं कंदो जॾहिं सभु कुझु उन खे सम्झो प्रेम तॾहिं कंदो असां जीअं सभु कुझु माया खे सम्झो आहे अरे राम अरे माया आहे पर सभु कुझु न आहे भुली न वञो अॼु असां जेके मथो टेके रहिया आहियूं जंहिंजे दरनि ते अची रहिया आहियूं जंहिंजा मेला मल्हाए रहिया आहियूं कंहिंखे नाम वारनि खे या धन वारनि खे अरे उत्तम चाहे मान को ताको धन सम्मान अधम चाहे धन को जेके नीच पुरुष आहिनि उहो धन चाहींदा आहिनि धन जी चाह मन में पैदा कए ऋग्वेद में लिखियो इतो ई पाप थियणु शुरू थियो इतो ई पाप शुरू थियो जॾहिं धन चाहण जी इच्छा कए तूं कर्म कर तूं दुकान ते वञ जेकी परमात्मा खे तोखे रोज़ी जो साधन ॾिनो आहे तूं कर वञी रोज़ माना फारसी अखर आहे रोज़ माना ॾींहुं रोज़ माना हा चवंदा उन में जेका तोखे रोज़ी मिले वञी तूं महिनत कर राज विश्राम लाइ ठहियो आहे निसाचरनि जी रात सॼी चवंदा तूं विश्राम वठ हरे राम तुंहिंजा प्यारा रोज़ी रब ॾींदो तूं कर को कर्म तूं पंहिंजो कर्म कर वञी जेकी मिले उन में पाण बि खा ॿियनि खे बि विराए बसि इहो हुकुम आहे हरे राम धंधो धन ॾियण जो माध्यम आहे तूं कोई न कोई पंहिंजो धंधो कर बसि इहो हुकुम आहे मना न आहे पर धर्म खे अॻियां रखी करे धंधो कंदे त तुंहिंजूं कामनाऊं बि सुठियूं उथंदियूं हरे राम ऐं अर्थ बि धर्म जे अंतर्गत कमाईंदे उहो धन कमाए सुठियूं कामनाऊं करे तोखे आख़िर मोक्ष बि ॾींदे पर स्वार्थ थी धन कमाईंदे ओहो पोइ तुंहिंजी पंहिंजी पूर्ति कान पवंदी ॿिए जी पूराई छा कंदी चला मुंहिंजा प्यारा प्रभु को सेवक पालनहारा प्रभु का सेवक नाम के रंग वो सदाई नाम जे प्रेम में रहनि था प्रभु उन्हनि जी पालना करे थो हाणे साथ ॾींदा सेवक को प्रभु पालनहारा सेवक को प्रभु पालनहारा सेवक की राखे निरंकारा ओ सेवक की राखे निरंकारा ओ सेवक की राखे निरंकारा सेवक को प्रभु पालनहारा सेवक को वाला सेवक को श्री राम
बाबा ॾिसी रहिया आहियो शेवकनि खे परमात्मा कीअं पाले थो। बाग में छा चयो, शेवक खे जेको परमात्मा जा आज्ञा जो पालन करे, जेको परमात्मा जो कमु कंदो उन खे परमात्मा छॾींदो, जेको नथो जपेसि उन खे बि नथो छॾे। श्री राम जेको जपींदो हरि उनखे पाछे फिरे, मत भूखा रहिजाए। हरि उनजे पोयां तो फिरे पर उनजी का इच्छा ई कान्हे। राम राम शेवक तो प्रभु पालनहारा, शेवक की राखे निरंकारा। निरंकारा माना जहां पर कृपा राम की होई, जहां पर कृपा तां पर कृपा करे सब कोई। जंग जे मथों राम जो दया थिए थी, दया कंहिंजे मथों, दया खे उल्टो वरायो छा थींदो, दया 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 दया। जेके परमात्मा खे यादि आहिनि उनजे मथों दया करे थो। तूं परमात्मा खे यादि कंदे तुंहिंजे मथों दया थींदी, परमात्मा खे तुंहिंजी यादि पवंदी। श्री राम चई जेको मुंहिंजो ध्यानु धरे मां तंहिंजो ध्यानु धरियां। नारद जेको मुंहिंजो ध्यानु थो करे मां हुनजो ध्यानु थो धरियां। त बसि पालनारा शेवक की राखे निरंकारा। त कॾहिं इहो न अचे हरे राम त मां ॾेई रहियो आहियां, मां शेवा करे रहियो आहियां मुंहिंजा प्यारा, मां विच में चई वञा टाइम पूरो थियण वारो आहे सुखमनी साहिब जो 2 कलाक जो। हरे राम संत वटां कंहिंजो बि अहित न थींदो। हरे राम जीअं परमात्मा जे तरफ़ां उहो सुखनि जो सागर आहे, दुखनि जो सागर चइबो। चाहे असांजे न चाहींदे असां वटि दुख आया पर चऊं हरे राम असांजे सुखनि जे भुल दुख ॾिना आहिनि। तीअं परमात्मा संत कंहिंजो बि अहित न चाहींदा, सभ जो भलो चाहींदा। उहो बुरे करण जो जीअं वण खे पिथर हण त बि फल ॾींदो। हरे राम तीअं संत बि बाबा तूं गारी बि ॾींदे त बि तुंहिंजो भलो कंदा, बुरे जो भलो कंदा। ॿियनि खे इहो सेखारींदा त पाण ई कंदा कुझु। मुंहिंजा प्यारा श्री राम त हिते जेकी कयो थो वञे पेरे न पवनि। माग में चयो प्रणाम। असांजो संत डोंगरो जी महाराज रामचंद्र हमेशह हथ ईअं जुड़िया पिया हूंदासीं। असांजा भारतीय भाउ भेण ॾिसो हथ जुड़िया पिया हूंदा। इन में वॾो कुझु रखियलु आहे, हिन जी लिंक हेॾे जुड़ियल आहे। हिते पंहिंजी हिते लिंक खे जोड़े रखण जे लाइ हे माध्यम प्रणाम। उन संत सां जुड़ी वञो, उनजी मूर्ति अंदरि रखी करे पंहिंजे आत्मा सां जुड़ी वञो, पंहिंजो पाण सां जुड़ी वञो, पंहिंजे प्रभु सां जुड़ी वञो, पंहिंजे गुरू सां जुड़ी वञो। हिन में एतिरो कुझु फ़ाइदो आहे। श्री राम बाक़ी टेक मथो भउ लथो तंहिं लाइ इहे परंपराऊं छॾे तव्हांजे भले लाइ कयो वियो आहे। न दरबार में पेटी रखी वई आहे, न साहिबनि में पेटी रखी वई आहे, न असां वटि भेटा रखाइण बना थियल आहे। 10 साल थिया शताबंदी खां वठी। 100 जो नोट जे रखे थो न त बि ईअं तके थो भई संत ॾिसे अथो, उनजे फल नष्ट थो करे पियो। उनजे फल जे बचाइण जे लाइ बाबा ओॾे पेटी में विझी वञी तूं रुपयो बि रखे थो। पाण खां पुछो भेली तव्हां 100 जो नोट रखंदो चवंदो न जेकर चांडू ॾिसे अथो त कोई पाण खां पुछो भाई जेके वेठा न थींदो। बाबा फल खे नष्ट न कयो न। तोखे कंहिं चयो ॾियणु आयो आहे, वरी हेॾे मुंहुं छो थो ॾिसे पियो त मां 100 थो रखां। तोखे कंहिं चयो रख, हिते जीव भुली थो वञे। चवंदा तूं चुप करे वेझो वञी, रुपयो आहे तुंहिंजो 100 आहे, जेकी तुंहिंजी भावना सां वेझे तोखे शेवा जा कार्य हलनि था उहो तोखे पंहिंजो फल मिलंदो। असांखे छा छा लाइ तोखे वठिणो आहे। राम मुंहिंजा प्यारा राधा स्वामी में वञ त बि हुते पेटी रखी आहे, तूं वेझो वञी। न को त पूजा आस्थान आहे, मां तव्हांखे अॻ में ॿुधायो आहे त हिन आश्रम खे न गृहस्थी थोरो घर सम्झो, न मंदरु आहे, न मठ आहे, न मढ़ी आहे, न कोई पूजा घर आहे। असांजे संतनि जो पंहिंजो दर्शन रखियो आहे। हैदराबाद में वॾनि शहरनि में पंहिंजे गुरुदेव जो फोटू कुटिया ठहियल हूंदी। घणनि जे वॾनि जे घरनि में ग्रंथ साहिब रखियल हूंदा। हैदराबाद में शहरनि में बाणी पढ़ंदा। हिते बि केतिरनि शहरनि जे घर में ग्रंथ साहिब रखियल आहे। डॉक्टर नानदास जी माउ हूंदी, उहा सदाईं ग्रंथ साहिब पढ़ंदी रहंदी। घर में हूंदो की वॾनि खे ॿुढड़ियुनि खे बसि उहो ई सहारो हूंदो बाणी। श्री राम बाबा उदाराम साईं सब्र बख़्श, साईं कंवराम साईं प्रेम बख़्श,
साईं सतरामदास असांखे पंहिंजो निर्लोकता निष्कामता बख़्श उन्हनि खां उहे गुण वठूं जेके धारण करे आया जंहिंजे करे अॼु उहो पूॼजनि था जंहिं गुणनि जे करके उहे गुण उन मां ग्राही कयूं। हरे राम। ग्रंथ साहिब खां मथो टेके साईं पंहिंजो ज्ञान बख़्श हिते मुंहिंजा प्यारा हे सभु भले लाइ कयो थो वञे। असां वचन खे इस्तेमाल हीअं न थियासीं पर अॻियां अची मथो ॾिनोसीं। अरे सिर रूपी मन रूपी मथो ॾियो उन मन रूपी मथे जे मथां वचननि रूपी हथ रखायो। छा? हा, भुलिजी न वञो। हथ रखाए 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 उमिरि तंग कंदो पिया। पंहिंजी जाइ ते हुजो बसि। हे तव्हांजे लाइ सॼो कयो थो वञे जेकी ॿुधो। हरे राम। शेवक की राखे निरंकारा। हाणे आख़िर में साहिब चवनि था शो शेवक जिसु दया प्रभु धारे। असां ॿुधी आयासीं शेवक की राखे निरंकारा। शेवक की राखे आकार खां रहत जेको परमात्मा आहे उहो पंहिंजे तरफ़ां कमु कराए रहियो आहे। कंहिंखां शेवा कराए रहियो आहे। कीअं थी रही आहे? भाए न, जेको भाईंदो उहो किरी पवंदो। मुंहिंजी वेंदी हली शेवा। हरे राम। हथों उन्हनि जूं महिरबानियूं आहिनि जेके असांखे शेवा जो माध्यम बख़्शो अथऊं, शेवा जो मार्ग बख़्शो अथऊं। हरे राम। जो असांजी शेवा कजो फलीभूत थिए। शेवक की राखे निरंकारा। सो शेवक जिसु दया प्रभु धारे। नानक सो शेवक सास सास समारे। ओ नानक सो शेवक सास सास समारे। सुखमणि सुखमृत प्रभु नाम। सुखमणि सुखमृत प्रभु नाम। भगत जना के मन विश्राम। भगत जना के मन विश्राम। सुखमणि सुखमृत प्रभु नाम। भगत जना के मन विश्राम।